नाज़रीन, मक़सूदो रिंद में बरसातुनि बाद ग़रीब मिसकीननि पुरहतनि जा अझा किरी पट पइजी विया आहिनि ऐं शहर में मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि घरनि अॻियां बरसाती गंदो पाणी बीठल आहे, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशान आहिनि। वधीक तफ़सील आबिद रिंद जी हिन रिपोर्ट में। मक़सूदो रिंद ऐं भरपासे जे ॻोठनि में बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि मुराद अली रिंद, वली मोहम्मद रिंद, बाजी रिंद, खान रिंद, हाजी रिंद, सहजो रिंद, ज़वार लाल बख्श रिंद, महरम ख़ासकेली समेत 50 खां मथे ॻोठनि में ग़रीब मिसकीन ॻोठाणनि जा अझा ड्रही पट थी विया आहिनि, जॾहिं त मक़सूदो रिंद शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि रस्तनि घटियुनि में बरसाती गंदो पाणी अञा ताईं तलान जी सूरत में बीठल आहे, जेको नेकाल नाहे थी सघियो, जंहिं सबबि शहरी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां शहरियनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो धणी कोन्हे, पाणी में ॿुॾी विया आहियूं, मींहनि में ॿुॾी विया आहियूं, सरमायादार रुगो उन टाइम में अची रुगो पंहिंजा वाइदा करे विया हलिया, वरी केरु ज़ाहिर कोन थियो आहे। असांखे वोट ॾियो, तव्हांजो ही कमु कंदासीं, ही कमु, पर वोट त असां ॾिनासीं, पर असां हाणे ॿुॾूं पिया, तरूं पिया, मच्छियुनि वांगुरु केरु धणी नथो थिए ऐं उन करे भरे महिरबानी करे असांजो को न को धणी थिए। असां मज़ूरी करे त खायूं था, मुंहिंजा बाबा बाउंटेन वारो केरु ज़ाहिर ई कोन्हे, चवे तव्हांजे घर में आहे या कोन आहे अटो। असांजा निंढड़ा बच्चा बुख पिया मरनि, एतिरो मींहुं वसियो आहे, ॿ ॾींहं थी विया आहिनि बा। असांजो घर किरी पियो आहे, 3 ॾींहं थिया आहिनि, ईअं ई वेठा आहियूं, को हिते आयो केरु कोन्हे असां वटि। असां ग़रीब आहियूं, असांजा खटूं भॼी पिया, असांजा सोलर सिस्टम सभु जेको बि हो ग़रीबनि जो सभु भॼी पियो, लुड़ी पियो। असांजो 4 ॿकरियूं हेठि भित जे हेठि अची वियूं। असां ग़रीब माण्हू खाइण लाइ परेशान आहियूं, सुम्हण लाइ परेशान आहियूं, रोडनि जे मथां ॿचा कढे नंढड़ा अची वेठा आहियूं ऐं ग़रीब आहियूं, असांजी महिरबानी कयो। अबा असां वटि 4-5 ॾींहं थी विया आहिनि, बरसाति बि पवे, असां वटि आहे कुझु कोन। जेके वोट वठण वारा से वोट वठी विया, असांजी सार बि कोन लधी अथनि। महिरबानी करे असांखे ॾिनो वञे इमदाद। हिननि जो चवणु हो त बरसाति सबबि वॾी तबाही आई आहे, जंहिं सबबि असां सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। तंहिं करे असांजी अपील आहे वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे त असांजी वाहौर कई वञे। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूदो रिंद।